अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मोहतरम प्यारा इस्लामी भाइयों और व्यूअर्स, अर्ज़ इहो आहे त कंहिं इस्लामी भाउ जे हुकुम ते फ़र्ज़ उलूम जे हवाले सां कुझु वीडियोज़ ठाहियूं वञनि त जीअं उहे आशिक़ाने रसूल मुसलमान जेके फ़र्ज़ उलूम सिखण जा ख़्वाहिशमंद आहिनि उन्हनि जे लाइ का भलाई थी सघे। सिंधी में काफ़ी मवाद ॿियो बि यूट्यूब ते मौजूदु हूंदो, लेकिन कुझु आसान ऐं सहल अंदाज़ में बयानात थियनि त जीअं आशिक़ाने रसूल फ़र्ज़ उलूम हासिल करे सघनि। हिन जे अॼु असां अॼोकी वीडियो में जेको गुस्ल आहे उन जो तरीक़ो सिखंदासीं, गुस्ल जा फ़राइज़ सिखंदासीं, गुस्ल जा असबाब सिखंदासीं इंशाअल्लाह अज़्ज़ व जल। ये वीडियो आख़िर ताईं ॾिसंदा ऐं इनखे घणे खां घणो शेयर कंदा त जीअं आशिक़ाने रसूल जे फ़र्ज़ उलूम में दिलचस्पी वधे ऐं उनजे इल्म में इज़ाफ़ो थिए। अल्हम्दुलिल्लाह अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहु आलिया जो ॾाढो प्यारो किताबु आहे जंहिंजो नालो आहे नमाज़ जा अहकाम। नमाज़ अहकाम मां अवां वुज़ू जा मसाइल, गुस्ल जा मसाइल, नमाज़ जा मसाइल, नमाज़ जुमा, उन खां अलावा बि तक़रीबन 12 रिसाला टोटल हिन किताब में आहिनि। अवां हीअ किताब बि हासिल करियो, या मां हिन जी ज़ियारत करायां थो। हीअ किताब आहे, हिनखे हासिल करियो ऐं हिनखे पढ़ो। असांजी वीडियोज़ में बि ज़रूरु अव्हांखे मालूमात मिलंदी, लेकिन घणी मालूमात इंशाअल्लाह अव्हांखे किताब में मिलंदी। शुरू कयूं था बग़ैर वक़्त ज़ाया करण जे। यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो फ़रमान आलीशान आहे, मूं ते कसरत सां दुरूद पाक पढ़ो, बेशक उहो तव्हां लाइ तहारत आहे। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। हज़रत सैयदना जुनैद बगदादी रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था, इब्नुल कुरैबी फरमाइनि था, हिकु भेरे मूंखे एहतिलाम थी पियो, गुस्ल फ़र्ज़ थी वियो ऐं मूं इरादो कयो त इन ई वक़्तु गुस्ल करियां, पर जीअं त सख़्तु सियारे जी राति हुई, नफ़्स सुस्ती कंदे मशवरो ॾिनो त अञा राति काफ़ी पई आहे, एतिरी जल्दी छाजी आहे, सुबुह जो आराम सां गुस्ल कजां। मूं जल्दी नफ़्स खे अजीब सज़ा ॾियण लाइ कसम कयो त हींअर ई कपिड़नि समेत विझंदुसि ऐं वेझण खां पोइ कपिड़नि खे निपूड़ींदुसि बि न ऐं उन्हनि खे पंहिंजे बदन ते ई ख़ुश्क कंदुसि। पोइ मूं ईअं ई कयो। वाक़ई जेको अल्लाह अज़्ज़ व जल जे कम में सुस्ती करे, अहिड़े नाफ़रमान नफ़्स जी इहा ई सज़ा आहे। मिठा मिठा इस्लामी भाइरो, ॾिठो अवां असांजा बुज़ुर्गान दीन पंहिंजे नफ़्स जे चालबाज़ियुनि खे नाकाम बणाइण लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं मुसीबतूं सहंदा हुआ। हिन मां उहे इस्लामी भाई दर्स हासिल कनि जेकी राति जो एतलाम पइजी वञण जी सूरत में आख़िरत जे ख़ौफ़नाक शर्म खे विसारे रुॻो घर वारनि खां शर्माए, या गुस्ल जे मामले में सुस्ती करे नमाज़ फ़ज्र जी जमात ज़ाया बल्कि माज़ला नमाज बि क़ज़ा करे छॾींदा आहिनि। जॾहिं बि गुस्ल फ़र्ज़ थी वञे त नमाज जो वक़्तु अचण ते जल्द गुस्ल करणु घुरिजे। हदीस पाक में आहे त फ़रिश्ता उन घर में दाख़िल न आहिनि थींदा जंहिंमें तस्वीर, कुतो ऐं जुनुब यानी जंहिं ते जिमा या एहतिलाम या शहवत सबबु मनी ख़ारिज थियण जे करे गुस्ल फ़र्ज़ थी वियो हुजे। अचो हाणे गुस्ल जो तरीक़ो ॿुधूं था। तवज्जो सां ॿुधण जी हाजत आहे। जेकॾहिं सम्झ में न अचे त वरी 20-30 कमेंट करे अवां बिल्कुलु पुछी सघो था। इंशाअल्लाह अज़्ज़ व जल अवांजे मैसेज जो रिप्लाई कयो वेंदो इंशाअल्लाह। गुस्ल जो तरीक़ो हनफ़ी, बिना ज़बान चोरण जे दिल में हीअं नियत करियो त आउं पाकाई हासिल करण लाइ गुस्ल करियां थो। पोइ पहिरियों ई ॿई हथ
कराइनि ताईं 3 भेरा धो। पोइ पेशाब वारी जगह धो, चाहे नजासत हुजे, नापाकई हुजे या न हुजे। ऐं पोइ जिस्म ते जेकॾहिं नजासत हुजे त उनखे ख़तमु कयो। पोइ नमाज़ वारो वुज़ू करियो। जिस्म ते तेल वांगुरु पाणी मखियो, ख़ासि करे सियारे में। इन दौरान साबुण भी इस्तेमालु करे सघो था। पोइ 3 भेरा साॼे कुल्हे ते पाणी वहायो ऐं पोइ खाॿे कुल्हे ते, पोइ मथे ते ऐं सॼे जिस्म ते 3 भेरा। पोइ गुस्ल जी जाइ खां जुदा थी वञो। जेकॾहिं वुज़ू करण में पेर न धोता हुआ त हाणे धोई छॾियो। वेंझण में क़िबले ॾांहुं रुख़ करियो। वेंझण में क़िबले ॾांहुं रुख़ न करियो। सॼे जिस्म ते हथ फेरे ऐं महटे वेंझो। अहिड़ी जॻह ते वेंझो जो कंहिंजी नज़र न पवे। जेकॾहिं इहो थी न सघे त मर्द पंहिंजी ओघड़, मर्द जी जेका ओघड़ आहे उहा दुन खां वठी 2 गोॾनि समेत कंहिं थुल्हे कपिड़े सां ढके। थुल्हो कपिड़ो न हुजे त ज़रूरत मुताबिक़ 2 या 3 कपिड़ा वेड़े छॾे, छो त सन्हो कपिड़ो हूंदो त पाणीअ सां जिस्म ते चिंबड़ी पवंदो ऐं माज़अल्लाह गोॾनि या राननि वग़ैरह जी रंगत ज़ाहिर थींदी। औरत खे त अञा घणी एहतियात जी ज़रूरत आहे। गुस्ल जे दौरान कंहिं बि क़िस्म जी गुफ़्तगू न करियो, का दुआ न पढ़ो। वेंझण खां पोइ टुवाल सां बदन उघण में हर्ज न आहे। वेंझण खां पोइ जल्दी कपिड़ा पाए छॾियो ऐं जेकॾहिं मकरू वक़्तु न हुजे त 2 रकातूं नफ़िल अदा करणु मुस्तहब आहे। अवां गुस्ल जो तरीक़ो मुलाहिज़ा कयो। गुस्ल जे तरीक़े में काफ़ी जायुनि ते ईअं बि ॾिसण में आयो आहे, किथे ॻोठनि में वञणु थिए थो त उते जॾहिं इहो चयो थो वञे त बाबा उते गुस्ल खाने में का दुआ न पढ़बी, का गुफ़्तगू न कबी, त काफ़ी दोस्त नाराज़ थी वेंदा आहिनि त जेकॾहिं असां उते कलमो न पढ़ियो त असां पाक कीअं थींदासीं। त उन्हनि जे लाइ अर्ज़ु आहे अल्हम्दुलिल्लाह असां दिली तौर ते पाक आहियूं, छो जो असां मुस्लमान आहियूं। ऐं जेका नापाकाई असांजे जिस्म ते लॻी वई आहे उनखे साफ़ु करण जे लाइ पाणी काफ़ी आहे। ऐं उते दुआ या को विर्द वज़ीफ़ो या का ॻाल्हि ॿोल करणु जेका आहे उहा उलमा किराम मना फरमाई आहे त इन खां ज़रूरु बचणु घुरिजे। अचो गुस्ल जा फ़र्ज़ ॿुधूं था त गुस्ल जा फ़र्ज़ कहिड़ा आहिनि। फ़र्ज़ असां उनखे चवंदासीं जंहिंजे अदा करण खां सवाइ उहो अमल पूरो न थी सघंदो, उहो क़ाबिल क़बूल न हो। गुस्ल जा 3 फ़र्ज़ आहिनि। पहिरियों आहे गुरड़ी करणु। यादि रखो गुस्ल में गुरड़ी करणु फ़र्ज़ु आहे, गुरड़ा करणु फ़र्ज़ु न आहे। नंबर 2 नक में पाणी चाढ़णु। ऐं नंबर 3 आहे सॼे ज़ाहिरी जिस्म ते पाणी वहाइणु। इहे 3 फ़र्ज़ आहिनि। इन्हनि जी वधीक तफ़सील तव्हां जेकॾहिं मालूम करणु चाहियो था त तव्हांखे मूं किताब जो हवालो ॾिनो, उन किताब जी वधीक तव्हां तफ़सील पढ़ंदो, छो जो असांजी वीडियो तमामु घणी वॾी थी वेंदी। इन जे लाइ असां जेकॾहिं मौक़ो मिलियो त इंशाअल्लाह अज़्ज़ व जल कंहिं ॿी वीडियो में असां इन्हनि जे तफ़सील बि पढ़ंदासीं। अचो त गुस्ल फ़र्ज़ थियण जा असबाब जेके आहिनि उहे ॿुधूं था। गुस्ल फ़र्ज़ थियण जा 5 सबब आहिनि। घणा सबब आहिनि? सिर्फ़ु 5 सबब आहिनि। ऐं पहिरियों मनीअ जो पंहिंजी जॻह खां शहवत सां पंहिंजे उज़वे मां निकिरणु। ॿियो आहे इहतिलाम यानी निंड में मनीअ जो निकिरी वञणु। नंबर 3 आहे शर्मगाह में ख़ासि उज़वे जे मुंड वारे हिसे जो दाख़िल थियणु, चाहे शहवत हुजे या न हुजे। इंज़ाल थिए या न थिए, ॿिन्हीअ ते गुस्ल फ़र्ज़ आहे। नंबर 4 आहे हेज़ खां फ़ारिग़ थियणु। नंबर 5 आहे निफ़ास यानी ॿार ॼणण खां पोइ जेको रत ईंदो आहे उन खां फ़ारिग़ थियणु। हिकिड़ी वधीक वज़ाहत बयानु कंदो हलां त घणनि औरतुनि में इहो मशहूरु आहे त ॿार ॼणण खां पोइ औरत 40 ॾींहं ताईं लाज़मी तौर ते नापाक रहंदी आहे। इहा ॻाल्हि बिल्कुलु ग़लति आहे।
महिरबानी करे निफास जी ज़रूरी वज़ाहत ज़रूर पढ़ो। अल्लाह तबारक व तआला का दुआ है जो वीडियो से अमल करने तौफीक अता फरमाए। वधीक वीडियो अवां ॾिसण जे लाइ वधीक वीडियो इंशाअल्लाह अज़्ज़ व जल अपलोड कयूं वेंदियूं। हीअं गुस्ल जे फ़राइज़ जे मुतलिक़ ऐं गुस्ल जा असबाब जे मुतलिक़ अवांखे ॿुधायो वियो। आइंदा वीडियोज़ में इंशाअल्लाह वज़ू जा मामलात, वज़ू जा मसाइल ऐं थी सघे तो गुस्ल जी वधीक वज़ाहत भी ॿियनि वीडियोज़ में बयानु कई वञे। फ़िलहाल अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।